छोकरी मरंदी या ॿार मरंदो हितां यकदम पैसा जमा करियो 23,000 रुपया। हाँ 23,000 असां हुजनि ई कोन, असीं किथां चेक करियूं। पोइ 13,000 असां ॾिना, 10,000 असांखे हुन विझी ॾिना, शाम जो मूंखे किथां बि ॾियो। 23,000 जमा कयां, वरी कार में खणी हुनजी छोकिरी नूंहं जेकी आहे उहा खणी वई मालपड़ी खे, साम्हूं जी अस्पताल वॾी आहे उन मंझि। पोइ असां ॻोल्हे ॻोल्हे हीअं लधी आहे उते। पोइ उते विचूं रत जल्दी असांखे ख़बर अर्जेंट खपे, हींअर बाबा असीं माण्हू आया अॻु में चयो असीं रत ॻोल्हियूं आहे, कंहिंखे वठिणो आहे, हाणे हींअर असीं किथां आणियूं। जमुना नालो ने वरी पंहिंजी नूंहं खे फ़ोन कई, उहा गाॾी खणी आई। उन में जेको छोकिरी सस जे ॿई खणी वई। असीं ॻोल्हे ॻोल्हे पोइ वरी असां वञी हथु कया। बिल्कुलु अदा इहो कारोबार ई चइजे न हिकिड़ो। हाणे हिकिड़ी नॉर्मल शइ खे सीज़र में तब्दील कयो थो वञे, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग़रीब मिसकिन उन्हनि खे ॾेजारियो थो वञे। त तव्हांजे ॿार में नुक़सानु थींदो, तव्हांजी माई में रत जी कमी आहे, रत जो बंदोबस्तु करियो अर्जेंट। पोइ ग़रीब मिसकिन आहिनि, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि कुझु न कुझु वञी खपाईंदा, घर बि खपायो छॾीनि। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि। इहो आउं त इहो ई चवंदसि त कोशिशि करे हिन खे बंदि करायो वञे, नॉर्मल ॾांहुं तवजो ॾिनी वञे। मक़सदु आहे त 12 मुल्कनि में 98% जेको आहे उहो नॉर्मल डिलीवरी आहे, 2% सीज़र आहे उहो मजबूरी ते। हिते छा थो थिए, असां वटि डॉक्टर वञनि थियूं, शुरू खां इलाजु कनि थियूं त नॉर्मल एतिरे टाइम ते अची डपु बेड़ो ॿार मरी वेंदो, माई मरी वेंदी, हीअ थी वेंदो, हिनखे हैदराबाद खणी वञो, हिनखे हेॾा खणी वञो। माना एॾो ख़ौफ़ उन औरत खे ॾियनि था जेको डप में डिप्रेशन में हली थी वञे। त हुनजो जो घरवारो आहे, हुनजा जेके पीउ आहिनि, हुनजा जेके भाइर आहिनि, मजबूरनि ते त उन्हनि खे प्राइवेट अस्पतालनि में जेको आहे डॉक्टरनि खणी था वञनि। पोइ उते जेको आहे रक़म थी हले, रक़म मनपसंदि रक़म मुक़ररु कई थी वञे। ऐं उन खां पोइ रत जे हिसाब सां 4 बोतलूं तव्हां खणी अचो। हाणे 4 बोतलूं जेको ॻोठाणो माण्हू हो 4 बोतलूं किथां आणे। पोइ हिते ॻोल्हा वठां लेबॉरेटरी कमाई बि करणी आहे उन्हनि खे। अहिड़े मसइले ते तव्हांखे आगाह करणु आहियूं जिते असां पहिरीं बि निशान कयूं। पहिरीं MS खां बैन वरितोसीं ऐं सिविल अस्पताल में जेको आहे उन ते अमल जारी आहे। पर टंडे मोहन खान में हिकिड़ो वॾो कारोबार हली रहियो आहे जेको सीज़र ऑपरेशन जे नाले ते, जेको नॉर्मल डिलीवरी उनखे सीज़र में तब्दील कयो थो वञे। अहिड़ो ई केस असांखे जेको आहे इहे पंहिंजो ॿिले जेके ओरिया ॻोठ आहे उते जा मौजूदु जेके आहिनि रवासी, ऐं हुते जेके जमुना उन्हनि इलाज बि करायो। ऐं इलाज कराइण खां पोइ नॉर्मल वरी जेको आहे 4 ॾींहं माना ही आया अस्पताल में त चई बा अञा थोरो टाइम आहे, 2-3 ॾींहं सही पोइ अचिजो। त वरी ॻोराड़ी औरत खे जेका तकलीफ़ थी त उनखे फ़ौरन अस्पताल पहुचायो, उनखे 2-3 मिंट विहारे नॉर्मल आहे, पोइ उनखे जेको आहे चई बा हिनजो ऑपरेशन थींदो। ऐं हिनखे ॿी अस्पताल आउं लिखी थी ॾियां, तव्हां ओॾे खणी वञो ऐं 23,000 तव्हांजो बिल थींदो। ऐं जंहिंमें जेके तव्हां पैसा जमा करायो, हिन पैसा कोन आहे हिननि टंडे मुल्क खान में जेके पंहिंजा वारिस हुआ माइट हुआ उन्हनि खां उधारा सुधारा खणी 13,000 रुपया डॉक्टराणी खे जमा कराया। ऐं जमा कराइण खां पोइ डॉक्टराणी जी नूंहं जेकी मालपड़ी जे साम्हूं हॉस्पिटल आहे उते वञी जेका उनखे पंहिंजी कार में खणी उते यगमाल कयूं। ऐं उन खां पोइ जीअं इहा ख़बर निजी आई सॻुण इक़बाल माला खे पई, इक़बाल मूंसां राब्तो कयो त असां फ़ौरन अस्पताल पहुतासीं। त अस्पताल ते जेको असां उते चइबा असांखे वापसि करियो, असां पाणे करायूं था नॉर्मल डिलीवरी मां सीज़र छो थी, अहिड़ी कहिड़ी वजह थी वई। त उन में जेको असां सिविल अस्पताल में खणी था वञूं त सिविल न पर असां डॉक्टर नजमा अस्पताल ते खणी आयासीं। ऐं जॾहिं मैडम सां मिलियासीं उन सभु जे मां रिपोर्टूं ॾिठियूं त उन में चई अहिड़ी का बि घबराइण जी ॻाल्हि कोन्हे ऐं हिते नॉर्मल डिलीवरी थी वेंदी। अलहमदुल्ला उहा नॉर्मल डिलीवरी थी। ऐं ग़रीब घराणे सां तय रखंदड़ जेका उनजो नंढड़ी राति जेका फजर महिल जेकी आहे उहा हिन दुनिया में अखियूं खोलियूं आहिनि। त चवण जो मक़सदु आहे त 12 मुल्कनि में 98% जेको आहे उहो नॉर्मल डिलीवरी आहे, 2% सीज़र आहे उहो मजबूरी ते। हिते छा थो थिए, असां वटि डॉक्टर वञनि थियूं, शुरू खां इलाजु कनि थियूं त नॉर्मल एतिरे टाइम ते अची डपु बेड़ो ॿार मरी वेंदो, माई मरी वेंदी, हीअ थी वेंदो, हिनखे हैदराबाद खणी वञो, हिनखे हेॾा खणी वञो। माना एॾो ख़ौफ़ उन औरत खे ॾियनि था जेको डप में डिप्रेशन में हली थी वञे। त हुनजो जो घरवारो आहे, हुनजा जेके पीउ आहिनि, हुनजा जेके भाइर आहिनि, मजबूरनि ते त उन्हनि खे प्राइवेट अस्पतालनि में जेको आहे डॉक्टरनि खणी था वञनि। पोइ उते जेको आहे रक़म थी हले, रक़म मनपसंदि रक़म मुक़ररु कई थी वञे। ऐं उन खां पोइ रत जे हिसाब सां 4 बोतलूं तव्हां खणी अचो। हाणे 4 बोतलूं जेको ॻोठाणो माण्हू हो 4 बोतलूं किथां आणे। पोइ हिते ॻोल्हा वठां लेबॉरेटरी कमाई बि करणी आहे उन्हनि खे रत बि कढाइणो, रत हिकिड़ी बोतल कोन थी चढ़े। त इन हवाले सां जेको आहे असां वरी बि क़ौम खे आगाह था ॾियूं, तव्हां नॉर्मल डिलीवरी तवजा ॾियो। ऑपरेशन सां वॾा नुक़सानात आहिनि। हिते तेल जी सुई औरत खे लॻे थी, उहा तक़रीबन माना अपाज थो वञे ऐं हलण में घुमण में कमु करण में उनखे बेनता तकलीफ़ थिए थी। ऐं उन खां अलावा जेका उहा कम जी कोन थी रहे।
त नॉर्मल खुदाई जी गुज में ई डॉक्टरियूं खुदाई पेशो आहे, उनखे खुदा जी गुज में हथ विझी ऐं उनखे सिज़र जे कनि पियूं नाइजाइज़ सिज़र ऐं डपु ॾेई उनमें जेको आउं ॿुधाए नथो सघां जेको अल्ट्रासाउंड में डॉक्टर जमुना लिखियो आहे त उहो ॿुधाए न पियो सघां। सिर्फ़ु इहो ॿुधाए सघां थो त उन में इहो चयो आहे ॿार जो पाणी घटि थी वियो आहे। हिकु ॾींहुं पहिरीं चेक करायो त पाणी ॿार जो पाणी बिल्कुलु राइट हो, ॿिए ॾींहुं पाणी घटि थी वियो। त माना अहिड़ा डपु ॾेई ॿियो डपु तव्हांखे न पियो ॿुधाए सघां, सोशल मीडिया अहिड़ी ॻाल्हि लिखियलु आहे हुन में त उहो डपु ॾेई हिन माण्हुनि खे जेको हिरासा कयो थो वञे। उहे जेके असांजा ग़रीब माण्हू जेके असां वटि ख़ुशहाल संथिया जेके धणी आहियूं उहे बुख ऐं बदहाली जो शिकार आहियूं। असां वटि तरह वसाइल बेरोज़गारी तमामु घणी, महांगाई तमामु चोट चढ़ियल आहे त उहो माण्हू व्याज ते पैसा खणण लाइ ग़लति कमु करण लाइ तयारु थो वञनि पंहिंजी ॿार खे पंहिंजी घरवारी खे बचाइण लाइ। त खुदाई पेशो आहे। असां डॉक्टरनि खे चऊं था त अलाह खे मञो, तव्हां हीउ जेको पेशो तव्हां मसिया किरदारु आहियो, तव्हांखे कुझु बि थिए थो तव्हां खुदा रूप करे माण्हू वठी था अचनि, तव्हां उन पैसे खे कारोबार बणाए ॾियो आहे। इहो बंदि कयो वञे, हिनखे फ़ौरन बंदि कयो वञे। ऐं हिते वसारा जेके आहिनि ऐं हुनखे बार बार असां निशान थो करे MS जो बयानु असां वटि मौजूदु आहे, हुनखे अॻु बि असां बयानु हलाया आहिनि पर को बि हिते नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे ऐं हिननि खे जेका पुछण वारो कोन्हे। तव्हां नॉर्मल खे सिज़र छो था कयो? ॿाहिरि मुल्क में औरतुनि खे फैसिलिटियूं आहिनि जीअं उमेद सां थियनि थियूं, उन्हनि जा बाक़ाइदे उते माना क्लब ठहियल आहिनि, उनखे एक्सरसाइज़ सभु शयूं आहिनि। असां वटि इहे छो नथियूं थियनि? असां वटि हिते कमाई जा घर लॻा पिया आहिनि, हिते माना ब्लैकमेलिंग वारो चकर लॻो पियो आहे, केरु पुछण वारो कोन्हे। माफ़िया तमामु घणी ताक़तवर हिते बणियल आहे। हाणे अचो त उन पौरत खां पुछूं था, पहिरीं हली डॉक्टरनि खां पुछूं था त हिन डपु असांखे न त उहा छो ऐं छाजे लाइ, तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था? अचो डॉक्टरनि खां पहिरीं पुछा कयूं था। सदा इहो ग़रीबनि सां ज़ुल्म कयो पियो वञे। जेतिरे क़दुरु असां वटि अचनि था केस तक़रीबन इहो ई चयो थो वञे त ॿार में पाणी घटि आहे या ॿार मरी वेंदो लियो जे करे तव्हां नथा जल्दी करायो, सीज़र ई करायो। असल में उन्हनि धंधो खोले ॾिनो आहे, प्राइवेट हॉस्पिटल पंहिंजा ठाहे छॾिया अथनि जिते कंहिंजी नूंहुं डॉक्टर आहे, सर्जन आहे त कंहिंजी भेण डॉक्टर आहे, पोइ बसि खणी थियूं वञनि, वञी कराए थियूं छॾनि सीज़र। लॻा इहो कारोबार ई चइजे न हिकिड़ो। हाणे हिकिड़ी नॉर्मल शइ खे सीज़र में तब्दील कयो थो वञे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग़रीब मिसकिन आहिनि, उन्हनि खे टेॼारियो थो वञे त तव्हांजे ॿार में नुक़सानु थींदो, तव्हांजी माई में रत जी कमी आहे, रत जो बंदोबस्तु करियो अर्जेंट। पोइ ग़रीब मिसकिन आहिनि, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि कुझु न कुझु वञी खपाईंदा, घर बि खपायो छॾीनि। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि। इहो आउं त इहो ई चवंदसि त कोशिशि करे हिनखे बंदि करायो वञे, नॉर्मल ॾांहुं तवजो ॾिनी वञे। काफ़ी नुक़सानात आहिनि। सीज़र जे दौरान बि कुझु थी सघे थो, सीज़र खां पोइ बि। जीअं ॻोठनि जूं मायूं आहिनि, ॻोठनि में का बि अहिड़ी सेफ्टी मौजूदु कोन्हे, ख़ासि करे इन्फेक्शन जे तहत। उन में बि इन्फेक्शन फैलिजे थो त नुक़सानात ई नुक़सानात आहिनि, माउ जे वञण जो ख़तरो आहे। बिल्कुलु काफ़ी अचनि थियूं असां वटि, चवनि थियूं असांजी चेल में सूरु आहे, असांखे सुई लॻी आहे, असांखे चेल में सूरु थो पवे, असां नथा उथी वेही सघूं। पोइ इलाही काफ़ी सारियूं ईअं थियूं चवनि असांजो वज़न वधी वियो आहे। काफ़ी अहिड़ा नुक़सानात ॿुधाइनि थियूं। वक़्त खां अॻे जे कॾहिं का डॉक्टर लालच रखी करे थी त भई हाणे ही मूंखां निकिरी वेंदो केस, मूंखां भॼी वेंदो लियो, पोइ टाइम खां अॻे भई जल्दी आहे हुनखे फासाए वठां थी त वञी सीज़र कराए थी, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो टाइम खां अॻे थो ॼमे, कुदरती नेचुरल सिस्टम कोन्हे, उहो सीज़र करायो थो वञे। हुन में हिकिड़ो हफ़्तो हुजे थो या 2 हफ़्ता हुजनि था, त पोइ उन जा त नुक़सानात आहिनि। पोइ उन ॿार खे वरी नर्सरी में थो रखिणो पवे। ऐं बसि एतिरो चवंदसि ख़ुदारा धंधो न ठाहियो। असांजी जेका फील्ड आहे, डॉक्टर खे फ़रिश्तो चयो वियो आहे, ओड़ा फ़रिश्ता थी ॾेखारियो। धंधो न ठाहियो, कारोबार न ठाहियो, कंहिं ग़रीब मिसकिन खे मिसगाइड न कयो। असां वटि काफ़ी पेशेंट ईंदा आहिनि, असांखे फ़लाणी डॉक्टर चयो आहे सीज़र ई थींदो, हर हाल में सीज़र थींदो, पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे उहे नॉर्मल थी था वञनि। परेशान थियनि था, असांखे तंग बि कनि था त असांखे फ़लाणी डॉक्टर सीज़र जे नाले चयो आहे, जेकॾहिं तव्हां नॉर्मल था करायो, असांजो को नुक़सानु थो थिए त पोइ हुनजा ज़िम्मेदार तव्हीं आहियो। असीं पाण नॉर्मल जेके नॉर्मल केसिस कराइण वारियूं आहिनि उहे परेशान थियूं थी वञनि। असां वटि कोन्हे। असीं आयासीं, असांजो अॻियो ॾींहुं आयासीं जो सुबुह 2 ॾींहं छॾे वरी अचिजा, पोइ थींदी माना डिलीवरी केस पोइ थींदो। पोइ 2 ॾींहं खां पोइ वरी आयासीं, असांखे चयो त भाई छोकिरी वॾी सीरक आहे, हालत ख़राबु आहे, जा छोकिरी मरंदी जा ॿार मरंदो, जा छोकिरी मरंदी जा ॿार मरंदो। हितां यकदमि पैसा जमा करियो 23,000 रुपया। हाणे 23,000 असां वटि हुजनि ई कोन, असीं किथां चई करियूं। पोइ 13,000 असां ॾिना, 10,000 असांखे हुन विझी ॾिना, शाम जो मूंखे किथां बि ॾियो। 23,000 जमा कयां, वरी कार में खणी हुनजी छोकिरी नूंहुं जेकी आहे उहा खणी वई, माल पली साम्हूं जी अस्पताल वॾी आहे उन मंझि। पोइ असां ॻोल्हे हीअं लधी आहे उते, पोइ उते विझूं रत जल्दी असांखे ख़बर अर्जेंट खपे, हींअर बाबा असीं माण्हू अॻु में चयो असीं रत ॻोल्हियूं आहे, कंहिंखे वठिणो आहे, हाणे हींअर असीं किथां आणियूं।
पोइ ढोड़ी ढुकी 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 पोइ वरी इकबाल मलाट पे विया आहियूं उन जो शाबाश हुजे पोइ वरी उनखे वठी वियो दोस्त तुंहिंजो नालो मूंखे विसरी वियो ज़ाहिद पोइ ज़ाहिद इकबाल ॿई आया पोइ उन्हनि मुर्सी कई आहे पोइ हिते आयूं नॉर्मल असांजो डिलीवरी केस थियो आहे वरा हिते भले हिन असांखे ढोड़ा ढोड़ा ॿ ॾींहं असांजा ढोड़ाऊं पोयां पोइ इहो हिते अची डिलीवरी केस थी माना नॉर्मल थी वियो अच्छा उनखे अॻु बि इन गोराड़ी औरत जो इलाज हिते हलियो पियो इन डॉक्टर इन वटि आयो पे हलियो पे अॻु में बि चेक करायो जमुना जमुना ये जेकी ॿी डॉक्टर ईंदा उनजी नुंहुं आहे हा उहा नुंहुं आहे ॿी आबदा या आपदा ॿी आबदा उहा माना डॉक्टर पाण कार में खणी वई आहे हा उहा छोकिरी खणी वई उहा चई नुंहुं आहे हुनजी माण्हुनि चयो त नुंहुं आहे हिननि जी उहा खणी वई आहे असीं कोन सुञाणो त माण्हुनि चयो त नुंहुं आहे हुनजी उहा खणी ऑपरेशन करे थी वञे अच्छा नंढड़ी की नॉर्मल का पाण सेटल हूंदा माशाल्लाह हाणे मशाला सही आहे छो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था जेकी गोराड़ी औरत जो स्वरूप आहे ऐं ग़रीब घराणे सां तालुक आहे जेकी मज़ूरी करे हिकु टाइम खाइनि था हिकु टाइम अचनि अचो हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था थियो छा हो त छा मसइलो हो असांजो मसइलो इहो ई आहे असीं ग़रीब माण्हू आहियूं असीं जे आयासीं न त असांखे चई त जेको त सभा छॾे परीहं थी वियो उहे उन महिल असांखा पैसा वरितई वरी असीं आयासीं त असांखे चई त हाणे हिन थींदी ऑपरेशन माईअ जी ऐं 23,000 ॾियो असांखे असां वटि हो ई कोन पटे सटे असां ॾिना 13,000 चई 10,000 आउं ॾियां थी शाम जो मूंखे वरी ॾिजो 10,000 हाणे असीं किथां आणियूं ग़रीब माण्हू उन जे लाइ पोइ असीं वरी बि भॼ भॼा में थोरो डुक में हुआसीं पोइ वरी इकबाल मला असांखे कढियो उनखे असां इतलाह कयो पोइ उन असांखे वरी साथ ॾिनो ॿियो असां खारिया अच्छा हुते तव्हां अस्पताल में उहा जिते ऑपरेशन चयो वियो उहा डॉक्टरी तव्हांजे कार में खणी वई या तव्हां रिक्शा में विया कार में कार में खणी वई ऐं तव्हांजो इलाज घणे टाइम ताईं डॉक्टरी नालो छा आहे इन जो आहे पंहिंजो जमुना जमुना नालो जमुना नालो आहे मेमन अस्पताल मेमना कहिड़ा उन वटि इहा जमुना रहंदी आहे उन वरी पंहिंजी नुंहं खे फ़ोन कई उहा गाॾी खणी आई उन में जेको छोकिरी ससु जे ॿई खणी वई असीं ॻोल्हे पोइ वरी असां वञी हथु कया पोइ अलाए केॾांहुं खणी विया छा कयूं किथे पिया विया हिते इन अस्पताल में ऑपरेशन कोन थो कयो अच्छा हिन तव्हांजी औरतुनि खे डपु ॾिना हुआ छा हा डपु ॾेई पोइ कहिड़ो डपु ॾिनो हुआ? डपु इहो त ऑपरेशन थींदी नॉर्मल कोन थो थिए ऑपरेशन थींदी ऐं ॿार जेको थो ख़तमु थी वेंदो न त माई ख़तमु थी वेंदी जे ॿार त ज़िंदा करे त माई थी ख़तमु थिए पर असांखे एतिरा पैसा ॾियो ऐं हीअं कमु थींदो 4 बोतलूं रत जूं हाणे असीं ग़रीब माण्हू किथां आणियूं रत अच्छा हिते अचण खां पोइ नॉर्मल डिलीवरी थी आहे हा हिते असांखे इकबाल मला आंदो पोइ असांजी नॉर्मल ते रत ते थियो वीएम ऐं हिकिड़ी बोतल असांजी रत जी आली ॿियो सारो ख़ैरु आहे वहाँ नंढड़ी सेहतमंद आहे हा नंढड़ी आहे सेहतमंद आहे हाणे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो पिया हिते जो कारोबार हले पियो ॿियनि माण्हुनि ते कहिड़ो मैसेज था ॿुधायो हाणे असांजो इहो ई आहे त असीं चवंदा असांखे कुझु दाद फरियाद थिए ग़रीब आहियूं ॿियो असीं हाणे छा कंदासीं असीं हाणे हिते शहर टंडे माउंट खान में आया आहियूं असांखे त ॿिए ते केरु सुञाणो न कोई ॼाणो आहे असीं असांजो माण्हू मारण चाहियूं त छा थी चाहियूं भाउ इकबाल चवंदो हीउ ॾेखारे सलीम जेको हुन गोराड़ी औरत जो घर वारो आहे ऐं जेको हुते ॿिले जे पासे में हिननि जो ॻोठ आहे नालो मूंखे विसरी वियो कहिड़ो ॻोठु आहे? सांगड़ मयार त उन ॻोठ रवासी आहिनि ऐं उते जेको आहे ही काचूं करे माना मज़ूरी करे उन में छा मिलंदो हूंदो त बुख बद जी कंडीशन तव्हां ॾिसी सघो था ऐं माना बयान बि कोन ॾेई सघियो भई अहिड़ी कंडीशन अहिड़ा असांजा माण्हू हुआ जेके तइलीम कोन्हे जिते रोज़गारु कोन्हे जिते ख़ुशहाली कोन्हे ऐं उन्हनि माण्हुनि खे हीअ खुदाई पेशे खे जेको आहे माना कारोबारी पेशो कयो वेठो आहे त इन्हनि खे बंदि कयो वञे हाणे